पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मकली पहुचंदो, जिते संदसि पीपी अॻवाननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। पीपी चेयरमैन पीपी अॻवान ममताज़ जलबाणी सां संदसि चाचे जे लाॾाणे ते ताज़ियत बि कंदो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मकली पहुचंदो, जिते संदसि पीपी अॻवाननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। पीपी चेयरमैन पीपी अॻवान ममताज़ जलबाणी सां संदसि चाचे जे लाॾाणे ते ताज़ियत बि कंदो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मकली पहुचंदो, जिते संदसि पीपी अॻवाननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। पीपी चेयरमैन पीपी अॻवान ममताज़ जलबाणी सां संदसि चाचे जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे जो दौरो कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मकली पहुचंदो, जिते संदसि पीपी अॻवाननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। पीपी चेयरमैन पीपी अॻवान ममताज़ जलबाणी सां संदसि चाचे जे लाॾाणे ते ताज़ियत बि कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे जो दौरो कंदो। अहम ख़बर आहे अवांखे अपडेट कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी मकली पहुचंदो, जिते संदसि पीपी अॻवाननि पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठटे जो दौरो कंदो। तफ़सील मालूम कंदासीं ठटे मां आवाज़ जे रिपोर्टर रशीद जाखरू खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि पीपी चेयरमैन जे अॼु ठटे जे दौरे जे हवाले सां? हाँ जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु छठे जे दौरे ते अची रहियो आहे। घगर फाटक गारो खां मकली ताईं संदसि इस्तक़बाल कयो वेंदो, जॾहिं त मकलीअ में अॻूणे MNA ऐं पीपी अॻवान डॉक्टर अब्दुल वाहिद उमरे जे भाइटनि ऐं पीपी अॻवान ममताज़ जलबाणी जे चाचे जी पिणु ताज़ियत कंदो। जंहिं बाद बाईपास खां थींदे मोहसिन हाउस छठो ते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वेंदो ऐं उते हू कारकुननि सां ख़िताब कंदो। जंहिं बाद सिजावल खां पोइ बदनी रवानो थींदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।